याद सैलाब में मौलवी खिदमत कई, उनका पहिरियां ताना मिलंदा हा, मुल्लो थींदो खाईंदो छा, मुल्लो थींदो खाईंदो छा। खुदा जो कसम विरहाए 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 थकजी पिया आहियूं। मीटिंगियूं थियूं हलन, मुल्लन जी जांच त कयो त पैसा काॾो आंदा अथऊं, पैसे जी वक़्ति मुल्लन ख़त्म करे छॾी। मूंखे याद आ मां हिकिड़े ॾींहं में 6.5 करोड़ रुपया नक़द तक़सीम कया, हिकिड़े ॾींहं में। मूंखे याद आ हाणे चंद ॾींहं पहिरियां हिकिड़े ॾींहं में जाते सॼी सिंध नचे पई, कुॾे पई, अलाए छाते पई नचे, सकाफटे झुमरिन मथां झुमरियो हो। मां उन ॾींहं 9 करोड़ रुपया ग़रीबनि जे घरनि में तक़सीम कया। अॼु बि भाण मौलवी कल मालार करने में 600 आबादगारनि में भाण तक़सीम कयो। अॼु मुंहिंजे बिरादर के मोकिलियो अथमि 400 रुगो चूचियूं रक्षा डाला, हिक जी कीमत 4-4 लाख रुपया है, बिला तफरीक। केर जमीयत जो आ, केर सिपाह जो आ, केर पीपीए जो आ, केर पीटीआई जो आ, गरीब जो पुट आ, वाकई गरीब आ, उनजे हवाले चुंची रुखसो कयो आ त पंहिंजे रोजगार जो इंतजाम करे। जेकॾहिं पिनी करे झोलियूं फैलाए मौलवी अवाम जी या खिदमत करे सघनि था त रब मोहम्मद जो कसम इक़्तिदार में अची करे दर खड़काए करे हिन सिंध ऐं पाकिस्तान जे अवाम जी खिदमत मौलवी करे सघे। पहिरियों ताना मिलंदा हा, मौलवी थींदो खाईंदो छा। वक्त बिल्कुल कोने, मां माज़रत तो घुरा। पहिरियों ताना मिलंदा हा, मौलवी थींदो खाईंदो छा। हाणे रोज़ जाॾे वञा तो रुगो दरख़्वास्त आहे। पोइ बाबा सड़ो छो था, मुल्ला थियो न, मुल्ला थियो न। बाबा मुल्ला तो वीह आंगुरियूं कीअं में चीज़ें अटो महंगो थी वियो, तहां मुल्लन पहिरियों महंगाई मार्च कई, हाणे तहां मुल्लन जे वात के ताला लॻल आहिनि। इमरान खान के खिलाफ तहां धरणा हया, हाणे चुप। अड़े बाबा को मक्खण बखण खाओ तो तहां जो दिमाग कम करे, तहां जो हाफ़्ज़ो कमज़ोर थी वियो लगे तो डालडा की हेजी पैदावार थी विया आहियो। असां इमरान खान के खिलाफ महंगाई जे एजेंडे ते कॾहिं निकितासीं? असां त 18 सालन खां 20 ऐं 16 सालन खां इमरान खान जे खिलाफ आहियूं। उन वक्त इमरान इक़्तिदार में ही कोन हो। असांजा इमरान खान जे खिलाफ मुज़ाहिरा, असांजा इमरान खान जे खिलाफ धरना, असांजा इमरान खान जे खिलाफ जलसा ऐं जुलूस महंगाई जे करे काथे हा, एजेंडे जे करे हा। त इमरान इस्लाम जो दुश्मन आ, इमरान पाकिस्तान जो दुश्मन आ, इमरान इसराइल के कबूल कर तो चाहे, इमरान हुजूर जे गुस्ताखन के आजाद कराए अमेरिका जे हवाले तो करे, इमरान कायदान जला रास्ता हमवार तो करे, इमरान अमेरिका इसराइल हिंदुस्तान का पैसा वठी करे मुल्क में सियासत तो करे, इमरान बदबूदार बदकिरदार ज़हन जो मालिक आ। तहां ॾिठो कंटेनर ते अमर बिल मारूफ जी आयत लिखियल आ, अमर बिल मारूफ नेकी जे तरफ माण्हुनि खे सॼो, उन ई कंटेनर ते इको साउंड पियो आ, हेठि आयत अमर बिल मारूफ, मथे इको साउंड म्यूजिक थी हले, क़ौम जूं न्याणियूं नचनि थियूं। इमरान जे खिलाफ असां इन जे करे हासे जो हे क़ुरान जो ग़लत तर्जुमो थो करे, इजाक नअबुदु व इजाक नस्तईन जी ग़लत तशरीह थो करे। असां इमरान जे खिलाफ इन जे करे हुयासे हे अमर बिल मारूफ जी ग़लत तशरीह थो करे। असां इमरान जे खिलाफ इन जे करे हासीं जो नौजवान न्याणियूं उन जे जलसनि में थी चवनि त असांजी ख्वाहिश आ त असां जूं मायरियूं असांजे पीउनि खे छॾे ख़ान साहब सां निकाह कनि। तव्हां को पुछण थो चाहियां मसूक कलड़ वारो, कसम अथव अल्लाह जो, छा गैरतमंद धीउ पंहिंजे पीउ ऐं माउ जे बारे में इहा सोचे सघे थी त मुंहिंजो पीउ हुजे, अम्मा मुंहिंजे पीउ खे खां तलाक वठे ऐं अम्मा ॿिए मर्द सां शादी करे? का गैरतमंद धीउ सोचे सघे थी? असां इमरान जे खिलाफ इन एजेंडा ते हुयासीं ऐं इमरान खे असां पंहिंजे घर पहुचाए अॼु बि उनजो ताक़ब था कयूं। इंशाअल्लाह उनखे मंतकी अंजाम ताईं पहुचाईंदासीं। हुकूमत व्यस्त थी त अमेरिका साज़िश कई, काश मूंखे सखर न वठी हलो त मां खुली ॻाल्हायां हा, शॉर्टकट में ॻाल्हाईंदो तो हलां। साईं अब्दुल क़यूम साहब स्टेज ते मूंखे माइक उन्हनि जे हवाले करणी आहे। हुकूमत पे व्यस्त चई अमेरिका जी साज़िश, हाणे चंड्रा उहा त अमेरिका जी साज़िश, हाणे पंजाब असेंबली पाण टोड़ी, खैबर पख्तूनख्वा जी असेंबली पाण टोड़ी, इन में कंहिंजी साज़िश हुई?
न होरे अमेरिका जी साज़िश न हेॾे अमेरिका जी साज़िश, होरे भी फज़लुर रहमान जी साज़िश, हेॾे भी फज़लुर रहमान जी साज़िश आहे। तू पंजनि पेरनि ते पाण कुहाड़ा आया आहिनि ऐं इंशाअल्लाह इस्लाम दुश्मन पाकिस्तान दुश्मन कुव्वतुनि खे जमीयत उलमा इस्लाम जा हे कारकुन कंहिं बि सूरत में इक़्तिदार ते अचण न ॾींदा इंशाअल्लाह। बाक़ी महंगाई मार्च, हाँ, जमीयत उलमा इस्लाम